पनो आखिलताल के अस्पताल में सेहत दवाउनि डॉक्टरनि जी सख़्त खोट जी बजट में गबन करण ते समाजी अगवान गुलाम मुस्तफ़ा कलवड़ महीने खां अस्पताल जे अङण ते धरणो हणी सरापा एहतजाज बणियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पनो आखिल तालका अस्पताल में दवाउन डॉक्टर मशीनरी जी चैन में का सख्त खोट खिलाफ संजय जातल सुञातल समाजी अगवान गुलाम मुस्तफ़ा कलवड़ पनो आखिल अस्पताल जे अंगण ते निटण उस में महीने का सरापा एहतजाज बणियल आहे। हू रोज़ानो सुबुह का शाम ताईं एहतजाजी धरणो हणी बुख हड़ताल करे एहतजाज रिकॉर्ड कराए पियो, पर सिहत खाते जे कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो आहे। हिन जो इल्ज़ाम आहे त डॉक्टराणियूं ऐं स्टाफ MS दवाऊं ऐं मशीनरी ज़ाती अस्पतालूं खोले उन में ख़र्च कनि पिया। हज़ारे मरीज़ सिहत जी सहूलियतुनि खां महरूम आहिनि ऐं इनखे प्राइवेट अस्पतालुनि में घुरायो वञे पियो। सरकारी अस्पतालुनि में मथे सूरे टिकी न पई ॾिनी वञे, जंहिं सबबु अस्पताल में चेनमैन खां सख़्तु बहिरान पैदा थियल आहे। होॾां MLO जेको मुक़ररु कयो आहे आसिफ़ शेख, उहो सर्टिफिकेट मच्छी जियां वाकनि ते विकिरो करे पियो। फी सर्टिफिकेट जो 50,000 खां हथरादू सर्टिफिकेट जा 5 लखनि ताईं वठी आसिफ़ शेख मुख़्तलिफ़ बरादरियुनि राज्यनि में झेड़ा कराए पियो, पर पोइ बि को नोटिस न पियो वठे। गुलाम मुस्तफ़ा कलवड़ खे अस्पताल जी कुझु गुंडा माफ़िया गैंग उथारण जी ज़बरदस्ती कोशिश कंदे हिन जा बैनर ऐं प्ले कार्ड फाड़े छॾिया, पर हिन मज़ाहिमत कंदे बुख हड़ताल कंदे लेटी पियो ऐं हिन चयो त एहतजाज ख़तमु न कंदुसि जेसिताईं सिहत खाते जा अमलदार मुंहिंजा मुतालबा तस्लीम न कंदा। एहतजाज जारी रहंदो। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।